अस्सलाम वालेकुम, मुझो नालो है मुर्शिद। तव्हां ॾिसी रहिया आहियो फन विथ यूट्यूब चैनल। तव्हांखे मां छा ॾिसां, 3 ॾींहं लगातार मींहुं थो वसे असांजे ॻोठ ऐं असां वॾी हालत थी आहे। उहो ई मां शेयर करणु थो चाहियां त रोज़ु मींहुं थो वसे। हिन महिल बि माना सनी सनी बूंद वसे थी, हवा थधी थी हले, सीउ थो थिए ऐं तव्हांखे मां ॾेखारियां त कीअं लॻो माहौल। बनियूं सभु भरिजी वियूं आहिनि, सॼियूं बनियूं भरिजी वियूं आहिनि। हितां जूं कुझु घर भॻा आहिनि, उहे तव्हांखे मां ॾेखारींदुमि। ऐं हिते जेका हालत असांजे ॻोठ लॻी पई आहे उहो असां खां पुछो। ऐं ॿी जाइ ते बि खैरपुर में जाते काथे वसियो हूंदो, पर जेको हिते माना माहौल कयो अथई, माहौल क्रिएट मींहं कयो आहे। मुंहिंजे चाचे खां मां पुछियुसि त एॾो मींहुं तव्हां कॾहिं ॾिठो आहे ज़िंदगी में? चई मां त मुंहिंजी ज़िंदगीअ में एॾो त एॾो मींहुं न ॾिठो आहे, छो त पोएं हफ़्ते मींहुं वसियो, ॿ महीनों अॻे मींहुं वसियो हुयो। पोइ उहो मींहुं एतिरो वसियो हुयो जो चवनि पिया 1996 में वसियो हुयो, 1996 में वसियो हुयो। ऐं उन में थोरा ॿ टे घर भॻा हुया हिते असांजा, भॼी पिया, किरी पिया मींहं जे करे। हाणे हिन चकर असां वटि एतिरा घर भॻा आहिनि जो मां ॻणे नथो सघां, छो त साम्हूं असांजे जोगी रहंदा आहिनि, जोगियुनि जा घर भॻा आहिनि। ऐं जोगियुनि जा लॻभॻि जोगियुनि जा ई 10 घर भॻा आहिनि। वरी हिते असांजा कुझु ॿुड़नि जा बि घर आहिनि। जीअं त कल्ह चवंदो अफ़सोसनाक ख़बर मिली त असांजे माइट जे घर जी हिकिड़ी दीवार भॻी, जंहिंमें उनजी हेठां उनजी धीअ अची वई। 10-11 सालनि जी हुई उनजी धीअ, प्यारी सुहिणी धीअ मुंहिंजी, ॾिठल वाइठल हुई। उहा अलाह ॾे वई हली, अफ़सोसनाक ख़बर हुई। ऐं ॿियो हिते अलाए केॾियूं जॻहियूं किरी पियूं आहिनि, राति में कुझु किरी पियूं आहिनि। तव्हांखे ॾेखारींदा हलंदासीं त कुझु किरियूं आहिनि, कुझु भॼी पिया आहिनि, सिधा घर भॻा पिया आहिनि। सो मां वीडियो कैप्चर कयूं आहिनि, उहे तव्हांखे मां वीडियो ॾेखारींदो थो हलियां। सॼी अॼोको जेको व्लॉग आहे, 3-4 ॾींहंनि जो मींहं जो व्लॉग आहे, 3-4 ॾींहंनि जूं क्लिप्स आहिनि, उहे मां सॼियूं तव्हांखे शेयर थो कयां, सॼियूं ॾेखारियां थो। ऐं तव्हां ॾिसो ऐं अलाह खां रहम जी दुआ घुरो। ऐं बसि वॾी I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. Guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away, as you fade away. Yeah, I'm about to fade away, cause every time I wake up I feel like it's Monday. Something's going wrong with all the chemicals up in my brain. All of a sudden I don't look at anything the same way. Got a build up of my thoughts sitting in an ashtray. I'm sorry that I'm so inconvenient, okay. Just let me be me and I'll stay out of your way. I can see the way you look at me, I'm such a disgrace. I never really asked to be brought into this place. You wanna love me? Well then baby have a taste. All the highs and the lows, no you'll never be the same. I don't really wanna hurt you but I can't control the pain. If you're sticking by my side maybe we could be okay. Okay, maybe you could be the change I need today. I promise that I've never felt this way. I really hope that you will choose to stay through all the pain. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. Guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away.
told your friend you're not okay. And tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away. As you fade away. Yeah, I'm about to fade away, cause every time I wake up I feel like it's Monday. Something's going wrong with all the chemicals up in my brain. All of a sudden I don't look at anything the same way. Gotta build up of my thoughts sitting in an ashtray. I'm sorry that I'm so inconvenient, okay. Just वीडियो ॾिठियूं कुझु वीडियो अहिड़ियूं जेके घर जूं भॻियल 2-3 घर ॾेखारियमि तव्हांखे शो कयमि ॿियो पाणी तव्हांखे ॾिठुमि त केतिरो ॿनियुनि में पाणी थी वियो आहे ॿनियुनि मां घरनि ॾे वञे थो ॿिया पोयां घर आहिनि कुझु हेठि घर आहिनि उन्हनि ॾे थो वञे हीअ मुंहिंजो भाउ जानली जेको हमेशह तव्हांखे ज़ाहिर थींदो आहे व्लॉग में ऐं हाणे बसि अॻियां हलूं मामा कमु करे रहियो आहे कुझु कटा त जेके धोए थो उहो पुछूंसि त कटा छो था धो ऐं ॿियो वरी मींहं जे बारे में पुछूंसि त तव्हां उमिरि में सॼी उमिरि में मींहुं एतिरो ॾिठो आहे या न पुछूंसि चलो मामा हाणे तव्हां छा था कयो हा न इहो हेॾे जो मींहुं वसियो आहे इहो तव्हां सॼी ज़िंदगीअ में ॾिठो आहे हाणे तव्हां छा था चओ एॾो मींहुं वसियो हाणे खेर थींदो अला कंदो हितां 2-3 खणा हिन जूं रेती मथे जॻह जी कुंज ॾाढी सिमेरी तवार कमरे जी ॾाढी 2-2 हज़ार वारा पटींदा मथां बीठा तरपाल हणी हीअं हिनखे सीमेंट विया अॻो खणो ॾऊं बशुआरनि सेट करे हणूं सूरबती प्यारी त पे रहियो